अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं SST जे बारे में, जनरल कैटेगरी जे बारे में। पहिरियां मां लेक्चर ऑलरेडी अपलोड करे चुको आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। हींअर असां पढ़ंदासीं SST जनरल कैटेगरी जे बारे में, जेके इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहिनि ऐं पास्ट पेपर में अची चुका आहिनि। हाणे पहिरियों असांजो क्वेश्चन आहे त इन अ वेरी लो टेम्परेचर विच वन फ्राम फॉलोइंग विल फ्रीज़ एट लीस्ट। उनजो जवाबु आहे सी वाटर। हू वॉज फस्ट प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग। उनजो जवाबु आहे सर आगा खान। हर पेपर में तक़रीबन हीउ जेको टोकन क्वेश्चन आहे ईंदो रहंदो आहे। वाट वॉज द पॉपुलेशन ऑफ सिंध इन अगस्त 1947? आंसर 5.5 मिलियन। हू वॉज द लास्ट एम्पायर ऑफ मुग़ल? आंसर बहादुर शाह ज़फ़र। हाणे असां पढ़ंदासीं सिंधी, छो करे जनरल कैटेगरी में जेको आहे त सिंधी बि कंपलसरी आहे। उनजा बि तक़रीबन 20 MCQs ईंदा आहिनि। फ़इल अचणु इस्म मफ़ूल छा थींदो? उनजो जवाबु आहे आयो। इल्मु सूफ़ियात छा जो इल्मु आहे? जवाबु हू लफ़्ज़नि जो इल्मु आहे। मशहूरु नाविल नूर जहान कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर गरबख्शानी जो। रोशन शेख जो किताबु ज़िंदगीअ तां रिटायरमेंट कहिड़े मौज़ू ते लिखियलु आहे? नसरी नज़म। सिंधूअ किनारे विसारियल शहर जो तसनीफ़ आहे अता मोहम्मद बंबरो। सिंधी में पहिरियों किसो 1854 ईस्वी में छपियो। सिंधी नसर जो पहिरियों किसो ससुई पुनो आहे। क़ुरान पाक पहिरियों सिंधी तर्जुमो सन 1883 में